हेलो दीदी, कहिड़ो हाल आहे? मां ठीकु आहियां बिल्कुलु कीर्ति। दीदी तव्हांखे पतो अथव हिन बार न मुंहिंजो घोटु आहे न मूंखे सची हेॾी मुंडी था वठी ॾियनि धनतेरस ते। ये त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। दीदी जीजू छा था वठी ॾियनि तव्हांखे हिन धनतेरस ते? न न कुझु बि न। एक्चुअली छा आहे न कीर्ति, इहो गिफ्ट्स ॾियण वठण इहे सभु ॻाल्हियूं न मूंखे ॿाराणियूं लॻंदियूं आहिनि। ऐं मूंखे छा, तुंहिंजे जीजू खे बि इहे ॻाल्हियूं न बिल्कुलु ॿाराणियूं लॻंदियूं आहिनि कि ज़ाल मुड़ुस जो हिक ॿिए में प्रेम हुजे, हिक ॿिए जी इज़त कनि, प्यार कनि, सुठे सां ॻाल्हाइनि, हिक ॿिए सां, हिक ॿिए खे वक़्तु ॾियनि। ॿियो छा खपे? गिफ्ट छा करणी आहे? हिक ॿिए जो समय इम्पोर्टेंट आहे न। हाँ दीदी, तव्हां त सच में सही था चओ। ऐं तोखे त ख़बर अथई न असां ॿई कीअं आहियूं। सच में तव्हां त हिकु यूनिक कपल आहियो। हाँ, इहो त तूं बिल्कुलु सही थी चईं। हलो दीदी, मां तव्हां सां पोइ थी ॻाल्हायांव। हाँ हाँ ठीकु आहे, वरी ॻाल्हायूं था। बाय। तव्हां ॾिनी अथव कॾहिं मूंखे गिफ्ट? हुनखे धनतेरस ते उनजो घोट हीरे जी मुंडी तो वठी ॾेसि। ॿुधव? कुझु न ॾिजो मूंखे, कॾहिं कुझु न ॾिजो।